अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु दोस्तों तव्हांखे काफ़ी ॾींहंनि खां पोइ वरी आम्हूं साम्हूं आयो आहियां ऐं तव्हांखे बहितरीनु अपडेट ॾियण वारो आहियां। ग़ुलाम सेन ड्रामे जे बारे में उन्ही खे थोरी अपडेट उन्ही जी ॾींदुसि ऐं अॼु वॾियूं ख़बरियूं आहिनि तव्हांजे लाइ। दोस्तों मुंहिंजे ख़्याल में इन वीडियो खे आख़िर ताईं जे तव्हां न ॾिसंदव तव्हांखां अपडेट मिस थी वेंदी। जी हाँ दोस्तों, पहिरियां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं अपडेट छा आहे। अॼु तव्हांखे 3-4 नवे ड्रामनि जी अपडेट ॾींदुसि ऐं ग़ुलाम सेन जी बि थोरी घणी तव्हांखे अपडेट ॾियण वारो आहियां। दोस्तों जे तव्हांखे अपडेट ॾिसणी आहे त पोइ सकून सां मोबाइल खे साम्हूं रखी वेही रहो ऐं असांजी हीअ वीडियो फुल वॉच कयो। ऐं जे तव्हांखे जल्दी आहे त पोइ हाणे वधीक तव्हां मर्ज़ी या मालिक आहियो, पोइ हीअ अपडेट तव्हांखां मिस थी वेंदी। हीअ नंढड़ी वीडियो वॾी अपडेट। ऐं पहिरियां हिन वीडियो खे लाइक कयो। हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़। त असांजी अपडेट कहिड़ी आहे दोस्तों, हाणे ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। इन जी बर वक़्तु रोज़ाना हिकु वीडियो अपलोड थींदी आहे। सॼे ॾींहं जी महिनत सां हिकिड़ी वीडियो मस्तु अपलोड थींदी आहे ऐं जंहिंमें असां शेयर कंदा आहियूं सिंध जूं शोबे जे हवाले सां वॾियूं वॾियूं ख़बरूं। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम सेन ड्रामो हिकु बहितरीनु हिन टाइम हली रहियो आहे। तव्हांखे ख़बर आहे हाणे जंग मचण वारी आहे। सिकंदर जेका शैतानी कई, जेको शैतानी जो ॿिज उछराई ऐं चाकर ख़ान खे धमकियूं ॾिनई, इहा त हाणे शैतानी वधण वारी आहे ऐं अचण वारे किस्तर में तबाही मचण वारी आहे। लेकिन बीठल पाणी मुख़्तियार इहो घटि कोन कंदो। ग़ुलाम सेन हाणे जेको आहे फॾे में पइजण वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हांखे ख़बर आहे ग़ुलाम सेन जी जेका भेण आहे उन जे गॾु हैबत ख़ान वारा आहिनि। हाणे उन जा वरी ग़ुलाम सेन वियो गाह जे हिसाब सां, माल जे हिसाब सां। तव्हां ॾिठो हुयो ड्रामो। तमामु जल्द जेको ग़ुलाम सेन जी भेण खे निशानो बणायो वेंदो, बदिले जे हुन में वरी बदिलो वरितो वेंदो न्याणी जे अगवा में। अहिड़े हिसाब सां ग़ुलाम सेन ड्रामे में इहो मसइलो तमामु जल्द साम्हूं अचण वारो आहे। हीअ बि हिकु टर्निंग मोड हूंदो ऐं ज़बरदस्त इन में जेको आहे दोस्तों तव्हांखे ॾिसण वटां इहे सीन मिलंदा। लेकिन सीन बि सीन हूंदा, दिलि जाए कयो। ऐं ड्रामो ग़ुलाम सेन हिन टाइम टॉप ते हली रहियो आहे ऐं हवेली ड्रामो बि हिन टाइम टॉप ते हली रहियो आहे। हवेली ड्रामो दोस्तों हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हवेली ड्रामे जी जेका अदाकारी आहे न उहा सभ खां वधीक सुठी लेवल ते कई वई आहे ऐं हिन टाइम पोइ बि ज़बरदस्त हले थो। सॼी सिंध में जेको आहे जेका ज़हन रखण वारा माण्हू आहिनि उहे जेको आहे हवेली ड्रामे जी वॾी तारीफ़ करे रहिया आहिनि ऐं हक़ीक़त आहे तारीफ़ करण जे लाइक़ बि आहे हवेली ड्रामो। दोस्तों ॿी ख़बर जी तरफ़ हलूं था। ॿी ख़बर इहा आहे त जेको दोलाब ड्रामे जूं शूटिंग धमाके सां स्टार्ट थी वई आहे मीरपुर माथेले में। उन जूं तस्वीरां बि चंद साम्हूं आयूं आहिनि, असां ॾिठियूं आहिनि ऐं जंहिंमें साईं निसार शाह, फरज़ंद मलिक जूं ऐं भली ख़ूबसूरत लोकेशननि ते शूटिंग करे रहिया आहिनि ऐं वॾा वॾा अदाकार आहिनि ऐं जेका पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारे रहिया आहिनि ऐं बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों, उन खां पोइ जेको आहे इहो दोलाब जी इहा जॾहिं कहाणी पूरी थींदी, शूटिंग पहिरियों स्पेल मुकमिल थींदो। पहिरें स्पेल जे मुकमिल थियण खां पोइ वरी दोस्तों आहे तव्हां ॾिसजो त पोइ इन खे हलायो वेंदो। लेकिन कम से कम इन पहिरें स्पेल खे मुकमिल थियण में महीनो या 1.5 महीनो टाइम अरसो लॻी सघे थो। महीनो या 1.5 महीनो जेको आहे इहो पूरो थींदो दोस्तों। पोइ तव्हां ॾिसजो त शूटिंग पूरी थी वेंदी ऐं स्पेल हली वेंदो। लेकिन चंड ग्रहण जा टीज़र 3 अची चुका आहिनि। पुरमो बि दोस्तों हाणे आहे एपिसोड जो इंतज़ारु। एपिसोड तमामु जल्द हलण वारो आहे चंड ग्रहण जो। जी हाँ, उन जो पहिरियों स्पेल मुकमिल आहे। उन जी का हिन टाइम अड़ी खुड़ी न आहे, स्पेल मुकमिल लॻो पियो आहे। बसि कुझु ॾींहं जी तव्हांखे इंतज़ार ई आहे। सिर्फ़ु हीअ ड्रामो जेको दिलि में तूं ॿिया टियां हीअ हली रहिया आहिनि। इहे पूरा जीअं जूं क़िस्तूं थींदियूं यलगार जूं, पोइ चंड ग्रहण खे हलायो वेंदो ऐं तव्हांजो इंतज़ार जो घड़ियूं अञा ख़तमु थी वेंदियूं। नो टेंशन करे वेही रहो। बसि चंद ॾींहं दोस्तों, चंद ॾींहं जी ॻाल्हि आहे ऐं पुरमो जा बि तव्हां धमाका ॾिसण वारा आहियो ऐं एक्शन बि ॾिसंदो अदाकार त कहिड़ो आहे। पुरमो में तव्हांखे ॾेखारियो वेंदो त हीअ अदाकार आहे, हीअ कहाणी आहे, हीअ एक्शन, हीअ रिएक्शन, हीअ वठ पाजा, हीअ फलां टी मटी। अहिड़े हिसाब सां ॾिसूं था त जेको आहे चंड ग्रहण में सिंध खे केतिरो प्रमोट कयो वियो आहे, सिंधी कल्चर खे केतिरो प्रमोट कयो आहे, इन जी बि ख़बर पवंदी। ऐं जीअं ॿिनि ड्रामनि में ॾेखारियो वियो मार धाड़, ॾिसूं था त हाणे चंड ग्रहण में मार धाड़ आहे या इन में कुझु थोरो मुख़्तलिफ़ आहे। डायरेक्टर जेकियूं ॻाल्हियूं करे रहिया हुया त असां इन टाइम मुख़्तलिफ़ ड्रामा ठाहियूं था, उहा हाणे ड्रामनि जे हलण सां ख़बर पवंदी त केतिरी सचाई आहे डायरेक्टरनि जे ॻाल्हियुनि में। छा वाक़ई जेका हाणे नवां ड्रामा अचण वारा आहिनि इन में थोरी चेंजिंग कई वई आहे। दोस्तों सिंध जा ॿिया हज़ारे मसाइल आहिनि
उन्हनि ते ॾिसूं हिन में को उजागर कयो वियो आहे कंहिं मसाइल खे जा साॻी कहाणी वॾेरे जी ऐं ग़रीब जी ऐं जेको आहे वठ पाजा ऐं मार धाड़ ॾेखारी वेंदी। ॾिसूं था हिननि ड्रामनि में चंड ग्रहण में दुलाब में छा ॾेखारियो वञे थो। मुंहिंजे ख़्याल में दोस्तो हीअ ड्रामा मुख़्तलिफ़ अचणु घुरिजनि, महांगाई जे ख़िलाफ़ु घणे कुझु जे ख़िलाफ़ु अचणु घुरिजनि। ड्रामा आहिनि दोस्तो, लेकिन सुठी ॻाल्हि इहा आहे त सुठे नमूने ते सुठे स्केल ते रिकॉर्ड कया वञनि ऐं सुठी शइ ते रिकॉर्ड कया वञनि। ख़ासि करे जेको दोस्तो मुंहिंजो पंहिंजो जेको आहे न सोच आहे त कराची ते ड्रामो जेको आहे न ठाहियो वञे। अक्सर कराची खे जेको दुश्मन धमकियूं ॾींदा आहिनि असां अलॻि कंदासीं फलां टीर मटीर, कॾहिं सिंधी ड्रामे में इहा शइ नोट नाहे कराई वई, नाहे ॾेखारियो वियो। अगरि कराची ते इहो ड्रामो ठाहिनि त कसम ख़ुदा जो दोस्तो ज़बरदस्त थी वेंदो, बहितरीनु। ऐं ॾिसूं उहा थोरी स्टोरी बि मुख़्तलिफ़ थी वेंदी। हाणे ॾिसूं था त डायरेक्टर कॾहिं अहिड़ी कहाणी लिखनि था जेको सिंध जे बारे में, कराची जे बारे में, सिंध जा जेका ॿिया अछड़ो थर आहे हिकु किंजर कारूंजर, इन इलाइक़नि में त कॾहिं मां शूटिंग सिंध जे ड्रामनि जी ॾिठी ई नाहे। इन्हनि खे कॾहिं उजागर कयो वञे थो। छाजे करे दोस्तो किंजर कारूंजर अछड़ो थर एॾे सिंध जा अहिड़ा ख़ूबसूरत इलाइक़ा आहिनि, कॾहिं असांजे ड्रामनि में उनखे उजागर नाहे कयो वियो, उनखे प्रमोट नाहे कयो वियो। इहो करणु घुरिजे। कॾहिं बि तव्हां न ॾिठो हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो मीरपुर या दादू या मीरपुर या दादू या सकरंड या शिकारपुर, इन एरियनि में घणी शूटिंग कई वेंदी आहे। इते घणो ॾेखारियो वेंदो आहे। छाजे करे हिते इन लाइ शूटिंग घणी थींदी आहे? छो हिन इलाइक़नि में जहिड़ा बि घणा आहिनि दोस्तो, जहिड़नि जे करे ईअं थी सघे थो, इन जे करे बि थी सघे थो त शूटिंग इन इलाइक़नि में घणी कई वेंदी आहे। ऐं वजह इहा ई थी सघे थी दोस्तो, ॿी का वजह नथी थी सघे। छाजे करे शिकारपुर, मीरपुर माथेलो, घोटकी जा लोकेशन जेका आहिनि दादू जा, इन एरियनि में जहिड़ा बि घणा आहिनि। ऐं कारूंजर ॾे किंजर ॾे जेको अछड़ो थर आहे, हे वरी इन विच उहे अंदरूनी सिंध में इते जेको आहे जहिड़ा न आहिनि। इते अमन परस्त जेको आहे माण्हू रहनि था ऐं इन जे करे इते सुकून आहे। लेकिन इते वरी ड्रामा रिकॉर्ड घटि कया वेंदा आहिनि। छाजे करे उते वरी इहा शइ न आहे, उते वरी थर जे हिसाब सां रिकॉर्ड कया वेंदा आहिनि। लेकिन उन खे प्रमोट करण जे लाइ त कुझु कयो वञे न, सुठी ॻाल्हि आहे। कुझु ॿ टे सीन ॾेखारियो वञे त हीअ इलाइक़ा असांजा सिंध जा ख़ूबसूरत आहिनि, ड्रामनि में इन्हनि खे शूट ज़रूरु कयो वञे। लेकिन अलाए कॾहिं असांजे डायरेक्टरनि खे, राइटरनि खे, अदाकारनि खे इहा ज़हन में ॻाल्हि ईंदी त इहो कमु कंदा। असांखे त इंतज़ारु आहे, अॼु ताईं असांजे साम्हूं अहिड़ो को ड्रामो वग़ैरह न आयो आहे। अॻिते ॾिसूं था त इहो इन खे केतिरी महिनत करनि था या नथा करनि, उहा त अॻिते हली ख़बर पवंदी। ऐं अॻिते ॾिसूं इन जी महिनत जेको आहे दोस्तो, अगरि इन्हनि ते ठाहियूं त महिनत बि इन जी रंग लाहींदी, इन्हनि खे फ़ाइदो बि घणो पवंदो। हिकिड़ी जॻह ते फेरे करे ड्रामा शूट करण सां छा फ़ाइदो पवंदो? को फ़ाइदो न पवंदो। वधीक मर्दिया मालिक आहिनि, उन्हनि केरु थो चई सघे। लेकिन तव्हां या असां कमेंट करे सघूं था, उन्हनि खे ॿुधाए सघूं था पंहिंजी राय, थोरी घणी जेकी असां आवाज़ उथारे सघूं था त सिंधी शोबिस इंडस्ट्री में कोई चेंजिंग आंदी वञे। ऐं अहिड़े हिसाब सां पहिरियों तव्हां ॾिसो न, कुझु साल पहिरियों पाकिस्तान जी फिल्म इंडस्ट्री खे बि सिर्फ़ु पंजाबी ज़ुबान ते अची बिहाए छॾियऊं त पंजाब में फिल्म बर्बाद थी वई। पाकिस्तान जी फिल्म इंडस्ट्री अॼु ताईं बर्बाद थी चुकी आहे। 1980 ताईं इंडिया ऐं पाकिस्तान जी फिल्म ज़बरदस्त हलियूं, बराबरि हलनि पियूं, ॿिन्हिनि जो सेम जेको आहे न कल्चर ते बराबरिंग ते फिल्म आयूं। 1980 खां पोइ उर्दू खे हिननि हिकु पासे करे छॾियो, कराची में फिल्म इंडस्ट्री खे खणी लाहौर में वञी लॻायूं ऐं लाहौर में उन खां पोइ हिकु रुॻो पंजाबी फिल्म ठाहिणु शुरू कयूं। 1980 खां हिन टाइम ताईं 40-45 साल ताईं तव्हां ॾिसो पाकिस्तानी फिल्मनि ज़वाल लॻी वियो। कहिड़ी बि भली फिल्म ठाहींदा आहिनि न आहे हलंदी। वजह छा आहे? हिकिड़ी जाइ ते फिल्म ठाहिणु, हिकिड़ी शइ खे प्रमोट बार बार करे 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 उहा बर्बाद थी वई फिल्म इंडस्ट्री। असां वारा बि ईअं करनि था, हिकिड़ी जाइ ते शूटिंग दादू, सकरंड, शिकारपुर, मीरपुर माथेलो, घोटकी, हिकिड़ी जाइ फिरनि था बीठा। आख़िर माण्हू तंग थी वेंदा ऐं आख़िर जेको आहे इहा शइ घटि थी वेंदी। सिंध जे हर कोने कोने में शूटिंग कई वञे, हर कोने कोने जे माण्हू खे मौक़ो ॾिनो वञे फिल्मनि में, ड्रामनि में। ऐं हर जंहिं जॻह ते हू शूटिंग करे रहिया आहिनि उतां जे माण्हुनि खे बि ड्रामनि में, इन्हनि में जेको आहे न मौक़ो ज़रूरु ॾिनो वञे। वधीक आहिनि मर्दी या मालिक। ऐं तव्हां इहो बि ॾिसो, पाकिस्तानी ड्रामा बि पहिरियों तबाह थी विया हुया, लेकिन PTV जे टाइम में कुझु सुठा हलिया। वरी विच में जॾहिं सोशल मीडिया आयो त पाकिस्तानी ड्रामनि खे इंडिया वारनि लत लॻी वई। जीअं इंडिया जा जेको आहे ठाहींदा आहिनि सीरियल ड्रामा, बहू वारा, ॿिया टिया सास बहू वारा, हिननि बि ईअं कमु कयो, वरी बर्बाद थी विया। मेरे पास तुम हो, ॿिया अहिड़ा सुठा ड्रामा जॾहिं वरी आया, सुठा राइटरनि ड्रामा सुठा लिखिया,
हाणे हिन टाइम पाकिस्तानी ड्रामा था ॾिसो त केॾा उरूज ते आहिनि। इंडिया में बि पहिरें नंबर ते पाकिस्तानी ड्रामा, वर्ल्ड में पहिरें नंबर ते पाकिस्तानी ड्रामा आहिनि। पाकिस्तान में फिल्म इंडस्ट्री 0 आहे, लेकिन ड्रामा पहिरें नंबर ते आहिनि। इंडिया जा ड्रामा 0 आहिनि, इंडिया जो फिल्मा पहिरें नंबर ते आहिनि। वजह छा आहे? चेंजिंग आंदी वई आहे पाकिस्तानी ड्रामनि में। ऐं हाणे बि जेको आहे उहे बि साॻी ॻाल्हि हर ड्रामे में कंदा आहिनि। ससु मां जेको आहे पाकिस्तानी ड्रामे में ॾेखारियो वञे थो ससु ज़ालिम आहे, किथे नुंहुं ज़ालिम आहे, किथे केरु ज़ालिम आहे, फेरे करे थोरी मुख़्तलिफ़ करे कहाणी खे उते घुमाइनि था। उन्हनि खे ख़बर आहे इहा शइ हिन टाइम पाकिस्तान में हले थी, हिन खे हलायूं। ऐं छाजे करे उर्दू ड्रामनि खे घणो ॾिसण वारियूं केरु आहिनि? मायूं। मर्दनि खां वधीक तव्हां सर्च कयो भली, मर्दनि खां वधीक उर्दू ड्रामनि खे, पाकिस्तानी ड्रामनि खे मायूं घणो ॾिसंदियूं आहिनि। ऐं सिंधी ड्रामनि खे सभ खां वधीक केरु ॾिसंदो आहे? मर्द। तव्हां यकीन कयो न कयो, सभ खां वधीक सिंधी ड्रामे जी जेका सर चलंदी आहे, सिंधी जा ॿरहाड़ी जा माण्हू घणो ॾिसंदा आहिनि। शहर जा माण्हू बि सिंधी ड्रामनि खे, फिल्मनि खे न आहिनि ॾिसंदा। जेका सिंधी शोबे जी ऑडियन आहे, माना आवाम जेका आहे, जेका हिन जा फैन आहिनि, ॿरहाड़ी में सिंधी ड्रामनि जा तव्हां घणा मिलंदा। ऐं ॿरहाड़ी जा माण्हू इन्हनि खे सपोर्ट करनि था सिंधी ड्रामनि वारनि खे, तॾहिं सिंधी ड्रामा मथे निकिरी अचनि था। न त उर्दू शहर में, सिंध जे कहिड़े बि शहर में मूंखे नथो लॻे किथे सिंधी ड्रामो ॾिठो वेंदो हुजे। हा, को सिंधी उते ॿरहाड़ी जो माण्हू उते रहे थो, उहो ॾिसी सघे थो उते हलाए शहर में। शहर वारा सिंधी ड्रामनि खे घटि ॾिसंदा आहिनि, फिल्मनि खे बि। वजह इहा यादि हिन में थोरो लॉर घणो आयो वञे थो, थोरो चेंजिंग नथी कई वञे। असांजो चवण जो मक़सदु आहे थोरी चेंजिंग कई वञे त सिंधी ड्रामे हर सिंध में रहण वारो त हर कोई ॾिसंदो। तव्हां इहा जेको मूं ॻाल्हियूं कयो तव्हांजी दिलि ते ज़रूरु लॻियूं हूंदियूं। तव्हां सां बि ईअं कॾहिं वाक़िया थिया हूंदा, तव्हां पाण ॾिठा हूंदा त वाक़ई इहा शइ ईअं आहे। ॿरहाड़ी जा माण्हू ज़िंदाबाद, सिर्फ़ु ॿरहाड़ी जा माण्हू ई सिंधी शोबे खे खयूं वेठा आहिनि, सिंधी ड्रामे खे खयूं वेठा आहिनि। सॼो कमु जेको आहे ॿरहाड़ी जा माण्हू खयूं वेठा आहिनि, पटियूं बीठा आहिनि। भली हाणे डायरेक्टर इन ॻाल्हि खे मञनि या न मञनि, लेकिन डायरेक्टर खे इहा ख़बर आहे छाजे करे यूट्यूब चैनल ते सॼो डेटा साम्हूं ईंदो, असांजे बि साम्हूं ईंदो आहे त असांजे चैनल खे केरु ॾिसे थो, किथां किथां ॾिसे थो। हुननि जे बि साम्हूं ईंदो आहे त केरु ॾिसे थो, किथां किथां ॾिसे थो। दोस्तो, अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे जेको आहे इन वीडियो खे शेयर बि कंदा। हिन वीडियो खे लाइक हाणे ई करे छॾियो यार, महिरबानी कयो लाइक करे छॾियो। तव्हांजा पैसा न वेंदा, ज़ाया न थींदा, फ्री आहे सभु कुझु। सुठो कमेंट बि ॾिजो असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।